पोइले जुमे में नमाज जे शराइत जे बारे में सबक हले पियो त नमाज जा शराइत केड़ा केड़ा आहिनि। 3 शराइत पोइले जुमे ते बयान कया हुयासीं। पहिरीं शर्त जिस्म जो पाक हुजण। हर एक शर्त के चंगी तरह समझो ताकि जिंदगी भर तव्हांखे नमाज जा शराइत चंगी तरह याद थी वञे। पहिरियों शर्त जिस्म जो पाक हुजण। ॿियों शर्त कपड़न जो पाक हुजण, जेतिरो भी लिबास पातल आहे समूरो पाक हुजे। 3 नंबर ते जगह जो पाक हुजण। जंहिं जगह ते नमाज पढ़ूं था उहा जगह पाक हुजे, गंदगी को भी पाक हुजे, कब्जे को भी पाक हुजे। पराई कब्जे वारी जमीन ते नमाज पढ़ण मकरूह आहे। पराई जमीन आ तहां कब्जो कयो आ, डंडे जे ज़ोर ते, हथियार जे ज़ोर ते, ऐं उन ज़मीन जे कुछ हिस्से में तहां मस्जिद ठराई आ। याद रखो इहा मस्जिद, इन ते जेके अहकामात लागू थींदा मस्जिद वारा अहकामात लागू न थींदा, ऐं इन में नमाज पढ़ण भी मकरूह आहे। जेकी कब्जे जी ज़मीन ते मस्जिद ठहियल आहे उन में नमाज पढ़ण मकरूह आहे। जेसी ताईं तहां उन ज़मीन वारे शख्स के पैसा ॾेई राज़ी नथा कयो, उहो फी सबीलिल्लाह ज़मीन वक़फ़ तो करे पाण, त पोइ उन में नमाज पढ़ण सही आहे। वगरना कब्जे वारी जगह में जेकी मस्जिद ठहियल आहे उन में नमाज पढ़ण मकरूह आहे। त जगह भी पाक हुजे, गंदगी खां भी पाक हुजे, कब्जे खां भी पाक हुजे, पराई ज़मीन न हुजे। 3 शराइत। चौथी शर्त सतर लिकाइण, यानी नमाज जे दौरान जिस्म जो जेको हिस्सो लिकाइण फर्ज़ आहे उनखे चइबो आहे सतर लिकाइण। मर्द जे लाइ नमाज जे दौरान जिस्म जो केतिरो हिस्सो लिकाइणो आहे ऐं औरत जे लाइ नमाज जे दौरान जिस्म जो केतिरो हिस्सो लिकाइणो आहे, इहो चङी तरह समझो। वैसे त नमाज जे दौरान मुकम्मल लिबास पाइणो आहे, मर्द जे लाइ भी सलीक़े वारो लिबास पाइणो आहे। जेकॾहिं को इंतिहाई ग़रीब माण्हू आहे, उन जी पुठी ते कपिड़ो न आहे, बनियान पातल आहे, गुरबत जे करे कपिड़ो ॿियो न आहे, त उन जे लाइ फर्ज़ इहो आहे त कम अज़ कम नाफ़ खां वठी गोॾनि ताईं जिस्म ढकियल हुजे। जेकॾहिं इंतिहा दर्जे जो ग़रीब आहे, उन वटि कपिड़ो न आहे, त कम अज़ कम नाफ़ खां वठी गोॾनि ताईं जिस्म जो इहो हिस्सो लिकाइणो नमाज जे दौरान मर्द जे लाइ फर्ज़ आहे। ऐं औरत जे लाइ समूरो चेहरो, ॿई हथ, ॿई पेर, इहे 3 आज़ा खुलियल हुजनि, बाक़ी समूरो जिस्म लिकाइणो नमाज जे दौरान ज़रूरी आहे। सिर्फ़ चेहरो खुलियल हुजे, ॿई हथ खुलियल हुजनि ऐं ॿई पेर खुलियल हुजनि, बाक़ी समूरो जिस्म जो हिस्सो नमाज जे दौरान औरत खे लिकाइणो आहे। ऐं मर्द जेको लिबास पाए थो नमाज जे दौरान, या औरत जेको लिबास पाए थी नमाज जे दौरान, त उहो लिबास इंतिहाई बारीक न हुजे। बाद मरतबा माण्हू गर्मी जे चक्कर में एॾो बारीक लिबास पाईंदा आहिनि जंहिंसां जिस्म जी रंगत महसूस थींदी आहे, त अहिड़े लिबास में भी नमाज जायज़ न आहे। इंतिहाई बारीक न हुजे, कम अज़ कम जिस्म जी रंगत नज़र न अचे। ऐं औरत जे लाइ भी इहो। ऐं ॿियो लिबास अहिड़ो न हुजे जेको जिस्म सां बिल्कुलु चिंबड़ियल हुजे, एतिरो चिंबड़ियल हुजे जो जिस्म जे आज़ा जी बनावट भी महसूस थिए। जीअं पेंट शर्ट माण्हू जीन्स पाईंदा आहिनि त उन में आज़ा जी साख़्त नज़र ईंदी आहे, महसूस थींदो आहे, त अहिड़ो लिबास पाइण भी नमाज जे लाइ सही न। लिबास सलीक़े वारो हुजे,
जिस्म बि ढकियल हुजे, रंगत बि महसूस न थिए ऐं जिस्म जे आज़ा जी बनावट बि महसूस न थिए। त चौथी शर्त इहा आहे सतर लिकाइणु। नमाज़ जे दौरान जिस्म जो जेको हिसो लिकाइणु फ़र्ज़ु आहे उनखे चइबो आहे सतर लिकाइणु। अल्लाह तबारक व तआला सम्झण जी तौफ़ीक़ नसीब।